कराई उन्हें का तकलीफ़ वगैरह तो कोन आई न कंहिं क़िस्म जी तकलीफ़ कुछ उफ़ाऊं हलन थी तो उन इंजेक्शन लगे खां पोइ घोड़ो थिए थो या हिकिड़ो मिसाल का तकलीफ़ अचे थी मथे खे चक्कर अचनि था अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे इहो रुॻो अफ़वाह आहिनि जी तमामु सुठो अमल आहे कहिड़ो पंहिंजे माण्हू बचाइण जे लाइ सिलसिलो सुठो इहो इंतज़ाम आहे ऐं हुन में माण्हू फ़ाइदो हासिलु करे इहो बहितरीन आहे बहितरीन अमल आहे तव्हां ते जी साईं असांखे बि साॻी कुझु बि न आहे तव्हां हिन में मुतमिन आहियो न सेंटर में ॿियनि दोस्तनि लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदा असां चवंदासीं जेके बि तालीम खां मथे आहिनि उहे अची करे पंहिंजी वैक्सीनेशन कराइण बहितर तो तव्हां इंजेक्शन कराई दोस्तनि खे बि वरी वठी आया आहियो उनको बेहतर आहे त उहो वैक्सीन माना एहतियाती बचाइजे इन करे माना सभिनी दोस्त जो हणाइनि त भली ॻाल्हि आहे ऐं तव्हां इंजेक्शन कराई अथव तव्हां छा महसूसु कयो हुन कुझु बि न बहितरी आहे सही आहे काई तकलीफ़ न आहे कुझु बि कोन्हे ॿियनि दोस्तनि लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदा तो जेके बि दोस्त आहिनि वैक्सीन असां ज़िंदा वेठा आहियूं ऐं माशाल्लाह असांजे जिस्म में उहो ते मुदाफ़त पहिरियों खां वधीक आहे असां माण्हुनि खे चऊं था त जे सोशल मीडिया जी ग़लति प्रोपेगेंडा ते न अचनि ऐं पाण खे वैक्सीन कराइनि ताकी तव्हां सेफ रहंदो तव्हांजो घर सेफ रहंदो तव्हांजो पाड़ो सेफ रहंदो हीअ पाकिस्तान ऐं सिंध असांजी सेफ रहंदी फीमेल वग़ैरह बि अचनि था अवरेज जी लेडीज़ वग़ैरह बि अचे थी जी जी बिल्कुलु लेडीज़ अचे थी लेडीज़ जे लाइ लेडीज़ डॉक्टर मौजूदु आहे ऐं लेडीज़ वैक्सीनेटर मौजूदु आहे उहे वैक्सीन करनि था हाणे तव्हां दोस्तनि लाइ एवरेज लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदव दोस्तनि खे इहो ई चवंदासीं त वधि में वधि अची करे हिते पाण खे 11/60 ते पंहिंजो NS मोकिले करे फ्रीअ में मैसेज आहे ऐं फ्रीअ में वैक्सीन लॻे थी असां ख़िदमत जे लाइ ख़िदमत जे जज़्बे सां दोस्तनि जे लाइ वेठा आहियूं अची हिते वैक्सीन कराइनि ताकी माशरो साफ़